जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा DHO ख़ैरपुर तस्लीम अहमद खमीसाणी रूरल सेंटर हिंगोरजा में दवाउनि समेत सिहत जूं समूरियूं सहूलियतूं ॾियण वारो शहरनि सां कयल वाइदो वफ़ा न थियो। शहरनि इस्पताल अॻियां बुख हड़ताली क़ाइमु करण जो ऐलान करे छॾियो। बुख हड़ताल मुतालबनि जी मंताल ताईं जारी रहंदी। रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा में 8 महीननि खां दवाउनि जी खोट ऐं एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं डिलीवरी समेत सिहत जूं सहूलियतूं न हुजण सबबि रूरल हेल्थ सेंटर शहरनि लाइ बेलाभ बणिजी वियो आहे। परे परे खां इस्पताल में ईंदड़ मरीज़ सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। शहरनि जी शिकायतुनि ऐं एतिराज खां पोइ DHO ख़ैरपुर तस्लीम खमीसाणी इस्पताल जी विज़िट करे हिकु हफ़्ते में दवाउनि समेत सिहत जूं सहूलियतूं ॾियण जी ख़ातिरी कराई हुई, पर उनखे महीनो गुज़रण बावजूदु DHO ख़ैरपुर शहरनि सां राब्तो करण खां लाइ तयारु न आहे। शहरनि वज़ीर आला सिंध सिहत खाते जे मिनिस्टर सेक्रेटरी हेल्थ कमिश्नर सखर डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर खे अपील कई त रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा में जल्द खां जल्द दवाऊं, एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं डिलीवरी समेत सिहत जूं सहूलियतूं मुहैया करे शहरनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे।